कानरो वार्ड कंजंग यूसी गडाब के इलाके में मौजूद आयूं। हिते अचानक असांजी का विज़िट थी आहे। हिते तमामु इहा ख़ूबसूरत बिल्डिंग जेका प्राइमरी स्कूल जी तव्हांखे नज़र अची रही आहे। हिते 100 घरनि ते ॿधल ही ॻोठ आहे ऐं हिन ॻोठ जी तक़रीबन 2000 आबादी आहे। हिते 5 खां 10 साल उमिरि वारा जेके ॿार आहिनि, छोकिरा छोकिरियूं, उन्हनि जी तइदाद 100 खां मथे या वधीक आहे। पर अॼु हिते असां पहुचण ते असांखे ख़बर पई त हिते जेका पुराणी स्कूल जी बिल्डिंग हुई उहा ज़बून हालत थी चुकी हुई। गवर्नमेंट जी महिरबानी जंहिं हिन ॻोठ लाइ करे तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत इमारत हिते स्कूल जे लाइ क़ाइमु कई आहे ऐं उनखां पोइ गवर्नमेंट हिन स्कूल में इमारत ठाहे उनखां इहो विसरी वियो आहे त हिन स्कूल में 100 खां मथे नंढड़ा ॿार, छोकिरा ऐं छोकिरियूं ज़ेर तालीम हुआ। हिते जो हिकिड़ो मक़ामी उस्ताद हो असांजो, तमामु महिनत सां हुते पंहिंजे ॿारनि जी तालीम ॾियण में मसरूफ़ हो। पर वॾे अफ़सोस सां चवणो पए थो त हिते मक़ामी जेको उस्ताद आहे उहो फेबरवरी 2023 में रिटायरमेंट थियण खां पोइ हीउ स्कूल मुसलसल फेबरवरी खां पोइ हीउ स्कूल बंदि आहे। हिते जा ॿार 100 खां मथे जेका छोकिरा ऐं छोकिरियूं दरबदर आहिनि, तइलीम खां महरूम आहिनि। हिते जे मक़ामी ॻोठनि जे माण्हू आहिनि, समाजी वर्करनि तमामु काफ़ी मरतबा तालीम जे अमलदारनि खे इहा गुज़ारिश कई आहे त असांजे हिन ॻोठ में, हिन पसमंदा इलाइक़े में, हिन स्कूल में, असांजे स्कूल में उस्ताद मुक़ररु कयो वञे ताकी असांजा जेके नंढा मासूम ॿार तालीम जहिड़े ज़ेवर खां आरसा थी चुकनि। मगर अॼु ॾींहं ताईं 10 महीना गुज़रण जे बावजूदु हिते को बि उस्ताद मुक़ररु कोन कयो वियो आहे। ऐं हुकूमत सिंध, वज़ीर तइलीम ऐं वज़ीर सिंध सां पुरज़ोर मुतालबो थो करियां त हिन वार कंजंग जे इलाइक़नि में जेके बि असांजा ॻोठ आहिनि उहे तक़रीबन जेके बि असांजा सरकारी स्कूल आहिनि उहे तमामु घणे मसाइलनि जो शिकार आहिनि। ऐं हुकूमत सिंध ऐं वज़ारत तइलीम सां पुरज़ोर अपील थो करियां पंहिंजे तरफ़ां, हिननि ॻोठाणनि जे तरफ़ां त हिननि पसमांदा इलाइक़नि में ख़ुसूसी तौर ते तालीम जे हवाले सां हिननि मासूम ॿारनि जे लाइ ख़ुसूसी तौर ते टीचर हिते मुक़ररु कया वञनि, उस्ताद मुक़ररु कया वञनि ऐं उस्तादनि खे हिकिड़ो बाक़ाइदे स्पेशल मुआवज़ो ॾिनो वञे। जेके परे परे खां असांजा उस्ताद अचनि था हिते परे इलाइक़े में पढ़णु, उन्हनि जे लाइ हिकिड़ो ख़ुसूसी पैकेज जो अनाउंसमेंट करे बाक़ाइदे सुवाल मुक़ररु कया वञनि त हिननि परे परे जेके इलाइक़ा आहिनि उन में हिकिड़ो तइलीम जो माहौल दुबारा सरगर्म थी वेंदो ऐं हे जेके मासूम जेके गुलनि जहिड़ा ॿार आहिनि उहे तइलीम सां आरसा थी करे पंहिंजे इलाइक़नि, पंहिंजे सूबे सिंध ऐं पाकिस्तान जो नालो रोशन करण में पंहिंजो किरदारु अदा कनि। अॼु असां सां गॾु हे मासूम ॿार बीठा आहिनि, इहे बि हुकूमत सां अपील था कनि त असांखे पंहिंजो तालीम हासिलु करे उस्ताद असांजे स्कूल में मुक़ररु कया वञनि त असां पंहिंजी तइलीम जारी करे सघूं। असां 10 महीने खां वठी उस्ताद न हुजण करे तालीम खां महरूम आहियूं। अचो त हिन नंढनि ॿारनि खां पंहिंजो मुतालबो पुछा करूं, उस्ताद असीं तालीम हासिलु करूं। असांजे स्कूल में उस्ताद कोन्हनि, इहा ॻाल्हि आहे। वरहमतुल्लाहि वबरकातुहू। माशाल्लाह, इन ॿार हिन वक़्तु मदरसो त पढ़नि था पर हिन वक़्तु तालीम बिल्कुलु स्कूल जी न मिलनि थी। स्कूल क्लोज़ आहे बिल्कुलु। हिन में स्कूल में को उस्ताद न आहिनि त बराए करम असांखे हिकु उस्ताद ॾिनो वञे जेको ॿारनि खे अचे तालीम ॾिए। ऐं ॿार माशाल्लाह हिन वक़्तु मदरसो पढ़नि था पर हिन जी स्कूल जी तालीम बिल्कुलु क्लोज़ आहे, बंदि लॻी पई आहे। त बराए महिरबानी, बराए करम असांजा ॿार जी तालीम ख़राब पई थिए त बराए करम असांखे उस्ताद ॾिनो वञे जेको स्कूल जी तालीम बि ॾिए, दुनियावी ऐं दीनी बि ॿई तालीमूं। जज़ाक साईं, मां हिते हिन गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल मींहों साहिब कानड़ो में अकेलो टीचर हुउसि जेको स्कूल जी तालीम ॾेई रहियो हुउसि ॿारड़नि खे।
2023 फेबरवरी ते मुंहिंजी रिटायरमेंट जो ऑडर थी वियो। उन खां पोइ अॼु ताईं जेको ॿियो को नओं उस्ताद मुक़ररु कोन थियो आहे। स्कूल बंदि पियो आहे। ॿारनि जी तालीम जेका असां तबाह थी पई आहे। असां इहो गुज़ारिश करियूं था त महिरबानी करे असांजे स्कूल खे खोलियो वञे ऐं टीचर ॾिनो वञे ऐं नंढड़ा ॿारनि जी ज़िंदगी सुधरे ऐं जेका तालीम हासिलु करे सघनि। तो ये इन साॻी ॻोठ मींहं वसायो कानड़ो जी इहा बिल्डिंग आहे जेका कुझु साल पहिरीं गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल जे लाइ करे हिन ॻोठ में बनाई वई। बदकिस्मती सां हिन बिल्डिंग जी SNE मंज़ूर न थी, जंहिंजे वजह सां इहा बिल्डिंग इस्तेमालु न थी सघे। छोकिरियुनि जी तालीम हिते जारी न थी सघी। अॼु इहा बिल्डिंग ज़बून हालत थी वई आहे, मगर गवर्नमेंट खे अॼु ॾींहं ताईं को ख़्यालु कोन आयो आहे त हिते जे नियाणी जे लाइ करे SNE मंज़ूर करे हिन बिल्डिंग खे इस्तेमालु कयो वञे तालीम जे लाइ। तव्हां हिन वीडियो में ॾिसी सघो था त तमामु ख़ूबसूरत बिल्डिंग गवर्नमेंट ठाहे करे बिल्कुलु उनखे विसारे छॾियो त हिते मींहं वसायो कानड़ो ऐं वार कंजंग इलाइक़े में के नियाणियूं बि तइलीम जे ज़ेवर सां आरसा थी सघनि। मगर हिते सिर्फ़ु बिल्डिंग बनाए करे हिनखे हिते ई छॾियो वियो। SNE मुक़ररु कोन थी, जंहिंजे वजह सां हिते हिन ॻोठ जूं जेके नियाणियूं आहिनि उहे तइलीम खां महरूम आहिनि। सो वरी बि जेको असां हुकूमत सिंध ऐं तालीम जे आला मदरनि खे गुज़ारिश था करियूं त हिन ॻोठ में इहे ॿारनि ते ख़ुसूसी तवजो ॾेई करे हिन तमामु गराब जे परे जेके तमामु दूर वारा जेके इलाइक़ा आहिनि, जेके हिते जा जेके मासूम ॿार तइलीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि, उन्हनि जे लाइ ख़ुसूसी दिलचस्पी वठी करे नियाणियुनि ऐं छोकिरियुनि जे लाइ तइलीम जो बंदोबस्तु कयो वञे ऐं हिननि ख़ूबसूरत बिल्डिंगुनि खे नंढनि ॿारनि सां आबाद कयो वञे। हिते उस्ताद मुक़ररु कया वञनि ताकी हिते जा बि जेके ग़रीब वालदेन जा बच्चा आहिनि उहे पंहिंजे तालीम खां आरसा थी सघे करे पंहिंजे माइटनि जो गुज़र सफ़र ऐं पंहिंजे माइटनि जो सहारो बणिजी सघनि। वॾी महिरबानी। सही कहती है भेजो दी। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दोस्तों, अॼु असां गाड़ी नहीं दे पाई वो दूसरे के लिए दूसरे काम गाड़ी नहीं